अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सीरिया चार JDO न्यूज़ ऐं वज़ीर उनर ख़बर शामिल कयूं था। दिलदार चांडिया जी शहबाज़ वेलफेयर एसोसिएशन ऐं पॉपुलेशन वेलफेयर डिपार्टमेंट शहीद बेनज़ीराबाद जे गॾियल सहकार सां हिकु रोज़ा ख़ानदानी सिहत मेलो सकरन लॻ ॻोठ माड़ी जलपाणी में लॻायो। हिन मेले में सकाफ़ती स्टॉल पिणु लॻाया विया, जॾहिं त शहबाज़ वेलफेयर एसोसिएशन जे सदर मोहम्मद वारिस नूरानी चयो त हिन मेले जो मक़सदु पाकिस्तान जी आबादी ॾींहों ॾींहुं तेज़ीअ सां वधंदी पई वञे, जंहिंजे करे खोड़ मसइलनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। उनजे करे ॻोठनि में अवेयरनेस ॾेई फैमिली प्लानिंग कराई पई वञे। हिन कैंप में फैमिली प्लानिंग जा मुख़्तलिफ़ केस पिणु कया विया। वधीक ॾिसूं था दिलदार चांडियो जी हीअ रिपोर्ट। डिस्ट्रिक्ट पॉपुलेशन वेलफेयर डिपार्टमेंट शहीद बेनज़ीराबाद ऐं शहबाज़ वेलफेयर एसोसिएशन जे तरफ़ां जे गॾियल सहकार सां ख़ानदानी सिहत मेला BHU माड़ी जलबाणी में जारी ऐं सारी आहे। असुल हक़ीक़त आहे असांजी जेकी वधंदड़ आबादीअ जे रोकथाम लाइ हिकिड़ी फैमिली प्लानिंग जा तौर तरीक़ा अपनाया पिया वञनि, जेके अॼु हिन में असां मुख़्तलिफ़ केस फैमिली प्लानिंग जा जद्दाल जा केस आहिनि या जेके असीं मुख़्तलिफ़ जेको आहे फैमिली प्लानिंग जा जेके तौर तरीक़ा आहिनि उहे असां ॿुधायूं पिया। उन खां पोइ अवेयरनेस प्रोग्राम असां जारी कयो आहे। चवण जो मक़सदु इहो आहे त हिते बेसिकली फैमिली प्लानिंग जा जेके मेथड्स आहिनि असां पाथफाइंडर जी तरफ़ खां आहियूं, सम्झो। अच्छा, असां हिते माण्हुनि खे अवेयरनेस ॾियूं पिया रिगार्डिंग पंहिंजो फैमिली प्लानिंग, त कहिड़ा कहिड़ा मेथड्स इस्तेमालु थींदा आहिनि ऐं उन्हनि जो कीअं यूज़ेज आहे, माण्हुनि खे अवेयर कयूं पिया त फैमिली प्लानिंग जा मतिलबु तव्हांखे कीअं हली अॻियां एडवांटेजिस थींदा। पॉपुलेशन वेलफेयर डिपार्टमेंट जे तरफ़ां जेको आहे एक्सीलरेटेड एक्शन प्लान जे तहत जेको आहे ही फैमिली हेल्थ मेलो जेको आहे ॻोठ माड़ी जलबाणी में रखियो वियो आहे। हीउ एरिया अहिड़ो आहे जंहिं एरिया में जेको आहे LHV ऐं जेको आहे ॿियो हेल्थ फैसिलिटीज़ फैमिली प्लानिंग जे लिहाज़ खां कोन्हनि खे इन फैसिलिटीज़ खे अवेल करण लाइ जेको आहे ॻोठ जे स्पेशली ख़वातीन में जेको आहे जागरता मुहिम जे तहत जागरता पैदा करण लाइ ऐं गॾो गॾु फैमिली प्लानिंग जा जेके बि असांजा मेथड्स आहिनि जेको आहे उन जे तहत हिकु कैंप लॻाई वई आहे डिस्ट्रिक्ट पॉपुलेशन वेलफेयर ऑफिसर शहीद बेनज़ीराबाद जे तरफ़ां। ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजी डॉक्टर बि हिते मौजूदु आहे ऐं टेक्निकल स्टाफ बि मौजूदु आहे। केस हली रहिया आहिनि ऐं जेको आहे ऐं उमेदु रखूं था त जेको आहे हिन इलाइक़े जी आवाम खे जेको आहे बहितर खां बहितर भले खां भली जेका सहूलत मुहैया करे सघंदासीं। ये फ्री मेडिकल कैंप है, हमारा हेल्थ मेला है। इसमें हम सेहत के हवाले से, मनसूबाबंदी के हवाले से लोगों को यहाँ पे फैसिलिटी दे रहे हैं। यहाँ पे तकरीबन 35 जो हैं वो लार्क के पेशेंट हैं, यानी कि लॉन्ग एक्टिंग फैमिली प्लानिंग जेडल रखवाए हैं उन्होंने, लंबा वक्फा होता है ये, ठीक है। और उसके अलावा यहाँ बहुत सारे जनरल पेशेंट्स हैं। आजकल चूँकि बहुत ज़्यादा सर्दी है, उस हिसाब से खांसी, नज़ला, ज़ुकाम, इस तरह के बहुत सारे पेशेंट्स को मैंने देखा है, और बच्चे भी हैं उनमें और बड़े भी हैं। उसके अलावा एनीमिया, खून की कमी और मैदे की तकलीफ़ और हाई ब्लड प्रेशर, इस तरह के मैंने बहुत सारे पेशेंट्स देखे हैं।